अॼु सुबुह जी असां वटि लोकल इम्तिहान 6 खां 8 ताईं हली रहिया पेपर जो टाइम ओॾी महिल तक़रीबन 11:15 थिया ॿार पेपर ॾेई निकिता पे स्कूल जो गेट खुलियल हो ॿारनि जे निकिरण जे करे त हिकिड़े के माण्हू नामालूम असां कोन सुञाणो कंहिं ज़ाती दुश्मनी जी बुनियाद ते स्कूल में दाख़िल थिया साईं पीर मोहम्मद रिंद साहिब जे ऐं हुननि स्कूल में अची करे फायरिंग शुरू कई साईं पीर मोहम्मद रिंद साहिबु ऐं उन सां गॾु ॿिया कुझु उस्ताद ऑफिस मौजूदु आहे पर हुननि जल्दी सां पंहिंजे ऑफिस जो दर बंदि कयो दर भॻऊं मोटरसाइकिलूं जेके बीठियूं हुनखे नुक़सानु पहुचायूं उन खां पोइ काफ़ी सारा फायर बि कयूं जंहिंजूं वीडियोज़ वायरल थी वियूं आहिनि त इन लाइ असांजो गुज़ारिश आहे त जेकॾहिं कंहिंजा ज़ाती झेड़ा आहिनि त उहे स्कूल खां ॿाहिरि आहिनि स्कूल असांजो हिकिड़ो मुक़दस इदारो आहे इन में उस्ताद असांजा सभई मौजूदु हुया हुननि सिधियूं उस्तादनि ते बि बंदूकूं कयूं जंहिंजी वीडियो अवां ॾिसी सघो था असांजो मुतालबो इहो ई आहे त तइलीमी इदारनि खे इन दहशतगर्दी खां पाक रखियो वञे जिन बि इहो अमल कयो आहे उन्हनि खे असां ज़ाती पंहिंजे मफ़ादनि खां हटी करे इहो चवंदासीं त हिननि जे ख़िलाफ़ु दहशतगर्दी जो केस दाख़िल करे हिन जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे हुनखे अरेस्ट कयो वञे ऐं बहैसियत तहलका प्रेसिडेंट मां इहा ई गुज़ारिश कंदुसि जेकॾहिं असांजो तदारक न थियो ऐं गिरफ़्तारियूं न थियूं त असां उस्तादनि सभई वठी असां रोड ते इवन असां सिंध लेवल ताईं इहो एहतजाज खणंदासीं असां इन बारे में पंहिंजे मर्कज़ी क़यादत खे बि आगाह कयो आहे ऐं उन्हनि जा बयान सोशल मीडिया ते जारी आहिनि जेको आहे सो मां जीअं वेठो हुउसि पंहिंजे स्कूल में 11 बजे तारे 6 साइकिल मोटरूं ॿ ॼणा चढ़िया जंहिंखे रिपीटर बि हुया रिवाल्वर बि हुया डंडा बि हुया कुआड़ी बि हथ में हुयूं ऐं मुंहिंजे ऑफिस ते मुंहिंजे स्टाफ सां गॾु जेको मुंहिंजो हमलो हो उन सां मां वेठो हुउसि उते मूं ते हमलो कयूं फायरिंग कयूं उहे फायरिंग जी मूं वटि जेके आहिनि वीडियो मौजूदु आहिनि ऐं मूं ते हमलो कयूं मुंहिंजी ऑफिस जी भञ ड्रा करे दरवाज़ो टोड़ियूं गाॾी मुंहिंजी बीठी उन गाॾी सॼे खे टोड़ियूं मुंहिंजे छोकिरे जी गाॾी पढ़ंदो उन जी गाॾी बि टोड़े छॾियूं ऐं गारियूं गंद करे उन खां पोइ वापसि विया मां इहो चाहियां थो त जल्द इज़ जल्द इन्हनि दहशतगर्दनि खे जेको आहे सो गिरफ़्तार कयो वञे जीअं हीअ असांजे स्कूल जे टाइम में सरकारी इदारे में अची मूं ताईं जेको आहे हिननि हमलो कयो आहे मूंसां इंसाफ़ कयो वञे दीदार आहे जिनसार आहे साईं ॾिनो आहे ऐं साईं मुंहिंजा ग़ुलाम क़ादिर आहे दीन मोहम्मद जो पुटु आहे ग़ुलाम मुस्तफ़ा आहे ऐं साईं उन खां अलावा जेके आहिनि सो साईं ॾिनो आहे वरियाम आहे ग़ुलाम क़ादिर जो पुटु आहे इब्राहिम आहे वली मोहम्मद आहे इहे सभु शामिलु हुआ मां FR पियो कटायां मुंहिंजे थाणे ते FR कटिजे पई थिए इनशा मूंसां इंसाफ़ थींदो खां मूंखे इहो मुतालबो आहे त उहे जेके बि आहिनि दहशतगर्द जंहिंजा मां नाला ॾियां थो उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं उन्हनि खे सख़्त में सज़ा ॾिनी वञे उन्हनि खे गिरफ़्तार जल्द में जल्द कयो वञे न कंदा गिरफ़्तार त मां जेको आहे ज़रूरु दंड में निकिरींदुसि मां हड़तालूं कंदुसि मां पंहिंजे यूनियन ताईं बि जेको आहे सो विढ़ंदुसि